बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज का टॉपिक है टेंशन इन स्ट्रेंथ, यानी रस्सी में शिकन या डोरी में शिकन। रस्सी में शिकन, रस्सी में शिकन, शिकन जी को है ना, शिकन जोर, शिकन छाछ नाम होता, शिकन जोर, टेंशन, टेंशन को याद रखना है क्या? टेंशन फोर्स, जोर, जोर सबका जोर ऐनो सरी होतो है जेको हरकत मा सुकून, सुकून मा हरकत पैदा करदो है या पैदा करने जी कोशिश करदो है, तो उनके जोर चना हो तो टेंशन चाहे जोर ई आ। टेंशन के से डिफाइन के कर सकूं था, टेंशन एक रस्सी में जेका शिक पैदा थी दिया, यानी टेंशन इज अ फोर्स। असा चले था टेंशन चाहे, टेंशन इज अ फोर्स, टेंशन चाहे, टेंशन इज अ फोर्स, टेंशन इज अ जोर है वो कदे पैदा थी हुआ व्हिच इज ट्रांसमिटेड, व्हिच इज ट्रांसमिटेड कदे ट्रांसमिट थी दो, कदे पैदा थी दो थ्रू अ वायर छाजे जरिए असा पैदा कराए सकूं था ये टेंशन कहने वायर में, थ्रू अ वायर कहे वायर में पैदा थी जरिए तो या कहे पट्टी में या रस्सी में पैदा सके तो या स्ट्रिंग में या गुच्छा में या कहे रस्सी में आर अजूर। टेंशन एक जोर है जेको ट्रांसमिट थींदो आहे छाजे जरिए, कहे बितारे जरिए, वायर जे जरिए, कहे पट्टी जे जरिए या कहे रस्सी जे जरिए। कदे जडे हुंदे असा फोर्स अप्लाई करदा हूं, वेट फोर्स इज वेट पुल्ड बाय, जडे छिकियो वने पुल्ड बाय फोर्सेस, जडे जोर जे जरिए वो छिकियो वने, क्योंकि रस्सी के जने छिकियो वने तो वो टेंशन पैदा थींदो आ। कदे पैदा थींदो आ एक्टिंग, कदे अपोजिट साइड्स, यानी अपोजिट साइड्स का उनके छिकियो वने तो उन जे बीच में जेका रस्सी इस्तेमाल करदा हूं या तार इस्तेमाल करदा हूं या पट्टी इस्तेमाल करदा हूं, उन वक्त जेको जोर पैदा थींदो आ तो असा उनके चंदा हूं टेंशन। टेंशन इज अ फोर्स, जोर एक जरियो है, टेंशन जरियो आ जोर आ व्हिच इज ट्रांसमिटेड थ्रू अ वायर स्ट्रिंग आर when pulled by forces acting opposite sides। यानी असां मिसाल है ही असां ब्लॉक, ये सब ब्लॉक करदा ये असां रस्सी, ये रस्सी असां छा तो थे ही जेको ब्लॉक है ई बुनियाद चाहे वायु मास, ही मास आ जेके मां हिते खां तो असां जो था हिन में चाहे वेट आ जेको बराबर हुआ m kg आई जेकी डायरेक्शन चाहूंगा हमेशा वन द सरफेस ऑफ अर्थ हो दिया, वन द सरफेस ऑफ अर्थ, पर ही जेके वेट करता त हिन जे अपोजिट साइड में छा तो थियो ने इन रस्सी के छिकियो तो वने, इन रस्सी में जेका हिन वक्त छिक पैदा थे थी जेका हिन के बराबर हूंदी है बेटिया, तो इन छा नाम होता, इन के नाम टेंशन। यानी टेंशन जेको हुआ फोर्स जे करे पैदा थींदो आ, टेंशन जेको है वजन जे करे पैदा थींदो आ। फोर्स करो वो फोर्स जेको मुझे हथ जे जरिए इन के मिले तो अपोजिट साइड्स का, तो इहो छा है रस्सी में छिका जरियो असां ॿियो छा आहे, असां वटि आहे वज़न, वज़न जे ज़रिए बि हिन रस्सी में छिक पैदा थिए थी। यानी टेंशन में ॿ शयूं अहम हूंदियूं आहिनि, टेंशन में ॿ शयूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, टेंशन में ॿ शयूं हूंदियूं आहिनि, अहम हिकिड़ो हूंदो आहे फोर्स, ॿियो हूंदो आहे वेट। हिन जॻह ते छा आहे, हिन जॻह ते चयो थो वञे हिन जॻह ते ॿ फोर्स अमल कनि था पिया टेंशन खे ठाहिण लाइ, हिकिड़ो वज़न, ॿियो ही जोर जेको हथ जे ज़रिए लॻे थो। ठीकु आहे, त असां वटि इहे शयूं आहिनि टेंशन लाइ, पर
जेकॾहिं असां वटि हिकिड़ो केस अचे थो, केस कहिड़ो अचे थो? दुनिया जो केसेस जेके हूंदा आहिनि ॿ हूंदा आहिनि, पर उन खां पहिरीं टेंशन जी पुछणु चाहे त सर जेकॾहिं टेंशन फोर्स आहे त टेंशन जो यूनिट थी सघे थो? बिल्कुलु थी सघे थो। जेकॾहिं मां चवां थो टेंशन फोर्स आहे त सिधी सी ॻाल्हि आहे, टेंशन जेकॾहिं फोर्स आहे, फोर्स जो यूनिट आहे न्यूटन, त टेंशन जो यूनिट छा थींदो? न्यूटन ई थींदो। यानी टेंशन जो यूनिट छा आहे? न्यूटन। टेंशन जो यूनिट छा आहे? न्यूटन, जंहिंखे असां कैपिटल लेटर एम सां शुरू कंदा आहियूं। ठीकु आहे, इहा ॻाल्हि आहे। उन खां पोइ असां केस ईंदा आहियूं। केस हूंदा आहिनि ॿ कहिड़ा केस? हिकिड़ो केस पहिरियों असां कयूं था, जेकॾहिं असां केस बंदि करणु चाहियूं। केस ईअं त हिकिड़ो जिस्म आहे ऐं हिकिड़ो ॿियो जिस्म आहे, उहो पुलीअ ते रखूं था असां। पुलीअ ते रखण खां बाद में छा थो थिए? उन्हनि मां हिकिड़ो जिस्म ॻरो ऐं ॿियो जिस्म हल्को हूंदो, त उन नतीजे में छा थींदो? जेको ॻरो हूंदो उहो हेठि छिकींदो ऐं हल्को हूंदो उहो मथे हली वेंदो। जेको ॻरो हूंदो उहो हेठि हली वेंदो ऐं जेको हल्को हूंदो मथे हली वेंदो। मतिलबु असां जेकॾहिं फिगर हिकिड़ी ठाहिणु चाहियूं त कीअं ठाहे सघूं था असां? ईअं सपोज कयूं त असां वटि पुली आहे, ठीकु आहे। उन पुलीअ ते असां रस्सी ॾिनी हिन नमूने सां, उन ॿ जिस्म कयासीं, हिकु नंढो जिस्म ॿियो वॾो जिस्म। थींदो छा? हिकिड़ो वॾो जिस्म हूंदो, उनखे असां चयोसीं मास 1 ऐं ॿिए खे छा चयोसीं असां? मास 2 कयोसीं। मास 1 ऐं मास 2 कयोसीं। मास 1 ऐं मास 2 जॾहिं कयोसीं, पर उहे हिक ॿिए खे छिकींदा, छो जो उहे छा आहिनि? उहो उन्हनि में हिकिड़े में वज़न वधीक आहे, हिकिड़े में वज़न घटि आहे। यानी असां चवंदासीं जेकॾहिं मास 1 आहे त छा चवंदासीं? W1 = m1g ऐं हिन छा चवंदासीं? W2 = m2g चवंदासीं। m1g ऐं m2g। पर असां जे पढ़ी आया आहियूं त टेंशन बिलाज़मी हूंदो आहे, यानी हिन रस्सी जंहिंमें कनेक्टेड आहे उन में छा आहे? टेंशन आहे। छिक पैदा थी थिए ॿियो टेंशन, ऐं हिन जॻह ते हिन रस्सी में हिन जिस्म जे करे टेंशन पैदा थो थिए, यानी हिन ते असां कयोसीं टेंशन। ठीकु आहे। त केस 1 छा कयोसीं? केस 1 में आहे when both bodies are vertical position, जॾहिं जिस्म जेको आहे उहो छा हुजे? ॿ जिस्म हुजनि, ॿई जिस्म छा हुजनि? ये उभा लटकल हुजनि या वर्टिकल पोजीशन में हुजनि, त लिखंदासीं when both bodies are in vertical position, वर्टिकल पोजीशन। असांखे जॾहिं ॿई जिस्म जेको आहे वर्टिकल पोजीशन में मिलियल आहिनि त छा थो थिए? थियणु इहे घुरिजे त असांखे ख़बर न आहे त हाणे हिन वक़्तु एक्सेलरेशन में छा थींदी, हिन में टेंशन जेको पैदा थिए थो उहो छा थींदो। त हाणे असां छा कंदासीं? हिन केस जे ज़रिए असांखे हिन जी एक्सेलरेशन मालूम करणी आहे, असांखे ॿिन्ही जिस्मनि जी छा मालूम करणो? टेंशन मालूम करणो। असांखे एक्सेलरेशन ऐं टेंशन मालूम करण लाइ छा कंदासीं? कुझु असां तदबीर वठंदासीं। जीअं मूं तव्हांखे चयो त टेंशन छा आहे? फोर्स आहे। हिन में टिनि क़िस्मनि जा फोर्स अमल कंदा। हिकिड़ो फोर्स इहो आहे जेको हुनखे हर वक़्तु पुलीअ जे ज़रिए मथे झलक थो। ॿियो इहो जेको रस्सीअ में ज़ोर पैदा थो थिए। टे उहो जेको हिन में वज़न आहे, यानी टे फोर्स अमल कंदा पिया। मिलाए करे असां चयूं त जेकॾहिं बॉडी ए, यानी हिन छा चवंदा? बॉडी ए जेकॾहिं चऊं लॻे, ऐं हिन छा चवंदा? बॉडी बी। बॉडी ए ऐं बॉडी बी चवंदा। जेकॾहिं बॉडी ए जी वज़न वधी वञे, फॉर बॉडी ए लिखूं था असां फॉर बॉडी ए। ठीकु आहे। बॉडी ए लाइ छा कंदासीं? इहो काॾे थी वञे? इहो काॾे थी वञे? या हेठि थी वञे। ठीकु आहे। बॉडी ए जेका आहे हेठि थी
सीधे नंबर लिखूं जंहिंजी डायरेक्शन आहे डाउनवर्ड डायरेक्शन आहे लिखूं था डाउनवर्ड डायरेक्शन ये थी डाउनवर्ड डायरेक्शन में थे थी पर असा की या खबर आ जेकर डाउनवर्ड डायरेक्शन आहे तो उन छा थे वजन वधिका टेंशन का चाहे वजन वधिका टेंशन का असा लिखनासी फोर्स जेको पैदा थे तो टोटल इज इक्वल टू द वेट इज ग्रेटर देन टेंशन बॉडी ए में चाहे बॉडी ए में या फोर्स जेको पैदा थे तो वो वेट आ एंड टेंशन आ अगर में वेट वधिका चाहा टेंशन का तो सागे में मुसा लिखनासी तो फोर्स सा पढ़िए न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन में F is equal to the ma जेकरे मा वो कर जाए छात्रो m1a is equal to the m1g minus t करना माइनस जो माइनस t इन करे जो वेट जेको है वधिक आहे टेंशन का यानी वजन जो जोर जेको है टेंशन छिक वालो जो जोर आहे उन खां छाए वधिक आहे त असां छा था कयूं ते कट था कयूं डिफरेंस था कढूं त जेकॾहिं असां वटि बॉडी ए जो इहो हिसाब ॾिठो त असांखे हिन नालो ॾियणो आहे क्वेश्चन नंबर 8 हाणे असां छा कंदासीं बॉडी बी ला लिखंदासीं त असांखे छा हिते मिलंदो लिखंदासीं फॉर बॉडी बी में छा आहे इन डायरेक्शन क्या है अपर डायरेक्शन या डाउनवर्ड डायरेक्शन अपर डायरेक्शन जो जेकॾहिं जिस्म हिकिड़ो आहे उहो हेठि थो वञे सिधी जी ॻाल्हि आहे ॿियो जिस्म छा वेंदो मथे वेंदो त फॉर बॉडी बी जंहिंजी डायरेक्शन छा आहे टुवर्ड्स द अपर डायरेक्शन असां लिखंदासीं टुवर्ड्स अपर डायरेक्शन अपर डायरेक्शन ॾिसो फोर्स आहे टेंशन यानी वेट पर छा थो चए टेंशन छिक वधिका वजन चाहे घटा छो जो वजन जेकॾहिं हुजे वधीक तो छिक सां ठीक आहे पर छा थो चए वजन मथे रखो छो जो रस्सी में छिक वधिका त लिखंदासीं असां F2 is equal to the tension is greater than weight 2 यानी बॉडी बी में जेको फोर्स पैदा थींदा उन में टेंशन वधिका छाकां वजन खां त छा लिखंदासीं असां वधीक ठाहे करे लिखण चाहियूं त कीअं लिखंदासीं F2 जेकॾहिं असां छा लिखंदासीं m2a is equal to the t minus m2g ठीक है ये असांजो आहे क्वेश्चन बी ठीक है जगह का सही है इहो याद रहे असांजे इक्वेशन a थी m1a is equal to the m1g minus t असां इक्वेशन b थी m2a is equal to the t minus m2g ठीक है तो हाणे असांखे वधीक छा करणो आहे असांखे इहा खबर न आहे त हिन जिस्मनि में तेजी घणी पैदा थिए हिन जिस्मनि में टेंशन घणो थो पैदा थिए असांखे इहो मालूम करण लाइ छा करणो पवंदो ईअं असां हिसाब सां कयूं हाणे छा कंदासीं असांजी असां वटि इक्वेशन आहे a इक्वेशन a छा आहे m1a is equal to the m1g minus t ये इक्वेशन a हुई ठीक है इक्वेशन b हुई हमारे m2a is equal to the t minus m2g ये इक्वेशन असां छा हुई इक्वेशन हुई b ठीक है तो असां छा कंदासीं असां टेंशन हासिल कंदासीं त हिन में टेंशन घणो थो पैदा थिए या असां जो फार्मूलो तयार कंदासीं उहो छा आहे उहो आहे असां के फॉर टेंशन नाउ फॉर फाइंडिंग द टेंशन
करना छा के विदो इस इक्वेशन A की इक्वेशन B के चा के ऐड करो अटेंशन ऐड इक्वेशन A एंड B इक्वेशन A B के पार्ट में जोड़ के तो सीधो चा m1a plus m2a is equal to the m1g minus t plus t minus m2g ठीक है t minus t plus जो खत्म थी बाकी सारा जो था m1a plus m2a is equal to the m1g minus m2g ठीक है तो उनका बात में सो असांखे एक्सीलरेशन का बना तो असांखे काम करना थी बाकी सब छा जो m1 plus m2 हिन पास छा है काम हिन पास है ग्रेविटी का काम ग्रेविटी छो काम ग्रेविटी ने कर काम ना जो जमीन जी छिक हर जिस्म ला छा गया बराबर दिया यानी कांस्टेंट नहीं ना हो जाएगा मीटर पर सेकंड उसका सो इन करे ग्रेविटी छा है कांस्टेंट की बाकी छा जो असांखे m1 m2 ठीक है तो हाने असांखे एक्सीलरेशन जे करे मालूम करवा सॉरी ये पर एक्सीलरेशन करा दी टेंशन ना ठीक है एक्सीलरेशन हाने छा के असां हिते असांखे एक्सीलरेशन मालूम करना है छा करणो पवंदो ग्रेविटी m1 m2 अपॉन छो जो ब्रैकेट एक्सप्रेशन छा करे मल्टीप्लाई करे पे पास छा बनो डिवाइड करो तो असांखे वनी मिलंदो अपॉन m1 plus m2 ठीक है ये आसान है एक्सप्रेशन जेका जिस्म में इन पुली में जेका बजिस वासा अटैच किया थी इन में जेका तेजी पैदा पई थे खबर ना हुई पे छा में कितने थे पर असांजो फार्मूलो तैयार कयो असांजे जल्दी खबर पई सके थी त एक्सीलरेशन असां कीअं मालूम करे सघूं था जेका आहे एक्सीलरेशन इज इक्वल टू g m1 m2 अपॉन m1 plus m2 ठीक है उन खां असां हाणे आहे टेंशन ठीक है टेंशन ना चाहतासी नाउ फॉर टेंशन टेंशन हासिल करना है असा इक्वेशन A के इक्वेशन B सा 1 क्लास डिवाइड करना है नाउ फॉर टेंशन डिवाइड इक्वेशन A बाय B इक्वेशन A के सा 1 के तो छा है सामने इक्वेशन A असा है m1a अपॉन m2 एक ना इज इक्वल टू द m1g minus t अपॉन छात्रों t minus m2g ठीक है हर एक्सीलरेशन मल्टीप्लाई डिवाइड खत्म थी भाई बाकी सब छा बचो असा बचो m1 अपॉन m2 is equal to the m1g minus t upon t minus m2 बचो वधी करना चाहना है बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन करना चाहिए बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन करना चाहिए यानी b c n बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन यानी m2 के इन टर्म से मल्टीप्लाई करो m1 के इन से मल्टीप्लाई करो छा थींदो असा वटि बचंदो m1 t ठीक है माइनस m1 m2 g is equal to the और इधर में क्या हो m1 m2 g ठीक है माइनस m2t ठीक है माइनस m2t के जैसा हाने टेंशन वाला टर्म्स लेके आए इनका साइड में जो ग्रेड या की साइड में तो चाहते हो तो सिंधो ये m1t क्या है माइनस m2t बराबर इनके पास में क्या चाहते हो प्लस m2t is equal to the m1 m2g में पास बचा है सारा क्यों m1 m2g फिर माइनस m1 m2g आ जाएगा पास इनका चाहते हो प्लस m1 m2g बचे ठीक है तो असा के टेंशन रिक्वायर्ड कॉमन तो चाहते हो टेंशन कॉमन कटियो से बाकी सब जो हमारे m1 प्लस m2 ठीक है असा वाले कॉमन क्यों is equal to m1 m2g m1 m2g यानी कि 8 के साथ में
m2g बन जाए। ठीक है उना था ॾिसो टेंशन असां कामन करियो टेंशन जॾहिं असां कामन करियो टेंशन कामन करण लाइ बेहतर ई त असां खे ख़बर हुअणु घुरिजे टेंशन जेको आहे असां कामन छो करियो छो जो ही ॿ जिस्म हिक ई रस्सी सां आहिनि ॿ जिस्म हिकिड़ी रस्सी सां कनेक्टेड आहिनि ज़ाहिर आहे हिन रस्सीअ में छिक हिन जिस्म में छिक पैदा थी या हिन रस्सीअ में छिक पैदा थी हिन रस्सी खे हिन पासे खां छिक पैदा थींदी त सिधी सी ॻाल्हि आहे हिन रस्सी खे हिन पासे खां छिक पैदा थींदी छो जो हिक ई रस्सी आहे हिक ई रस्सी में टेंशन जेको आहे कामन करियो थी त बाक़ी समझो टेंशन इज इक्वल टू द 2m1 m2g अपॉन छो ब्रैकेट मल्टीप्लाई करें हिन पासे ॾींदो डिवाइड करो तो छा बचंदो अपॉन m1 प्लस m2 ये तमारो छा थियो टेंशन ठीक है ये केस 1 तारीख कंप्लीट